जय झूलेलाल। अज मां तांजे समक्ष प्रस्तुत थी आहियां सिंधी समाचार राजस्थान जे द्वारा एक ॾाढी अद्भुत ऐं सुठी जानकारी खणी करे आई आहियां कि मुंहिंजा भाउर जेकी हेॾी मेहनत कनि था, हेॾी मशक्क़त कनि था, छा वजह आहे लक्ष्मी रुसे थी, लक्ष्मी जो वास नथो थिए। लक्ष्मी जो वासो हमेशा साफ सुथरी ऐं स्वच्छ जगह ते थींदो आहे। त अगर मुंहिंजे भाउरनि जा नेल वार सुठी तरह साफ सुथरा कटिंग कयल ऐं पंहिंजी अगर ॾाढ़ी ऐं मुछूं साफ सुथरियूं ऐं सवली तरह आहिनि त इहो बि हिकु वॾो कारण आहे। पंहिंजी जेकी दुकान आहे, पां जिते वियूं था उते हमेशा साफ सफ़ाई हुजण खपजे ऐं पंहिंजा जेके ॿुआरा आहिनि, झाड़ू आहिनि, को बि सफ़ाई जी शइ आहे उहा हमेशा लिकाए करे दर पुठियां किथे बि सवली जगह ते हुजणी खपजे ऐं पंहिंजी जेकी दुकान हमेशा साफ सुथरी हुजण खपजे। जेॾी महिल बि भाउर घरां निकिरनि था त भेनरुनि जो छा कमु आहे, उन्हनि खे सवलो नाश्तो, सवलो खाधो ऐं प्यार मोहब्बत सां खिली करे पंहिंजे भाउरनि खे ॿाहिरि धंधे ते मोकिलनि। छाकाणि त अगरि खाधो सुठो खाधल हूंदो, मन में वीचार सुठा हूंदा त हू ग्राहक सां कीअं ॻाल्हाईंदा, कीअं हलंदा, ॾाढे सुठी तरह सां। ऐं भाउर जेॾी महिल धंधे तां घर अचनि था, केतिरी परेशानी, केतिरी दिक्कतूं अलाए छा दिमाग़ में खणी ईंदा आहिनि। मुंहिंजो मामा चवंदो हो मूंखे, नोतन दास पमनानी, कि जॾहिं बि तुंहिंजो घोट घर अचे त तूं उनखे हिकु मुस्कान ॾे, हिकु पाणी जो गिलास ॾे। त पंहिंजो हिकु फर्ज़ आहे कि हिकु गिलास पाणी ऐं हिकु मुस्कान ज़रूर ॾियूं। ऐं भाउर जेॾी महिल घर अचनि था त अगरि हू बि हल्की मुस्कान, प्यार मोहब्बत सां वियनि ऐं ॻाल्हाइनि ऐं भेनरूं नंढी नंढी ॻाल्हियूं खणी न वियनि त दिमाग़ जी ऐं दिलि जी स्थिति ॾाढी सुठी रहंदी आहे। जंहिं घर में क्लेश आहे, झगड़ा आहिनि, मतभेद आहिनि, उते कॾहिं बि लक्ष्मी जो वासो नथो थी सघे। जिते साफ सफाई स्वच्छता हूंदी ऐं जिते घर में क्लेश ऐं झगड़ा न हूंदा, मतभेद न हूंदा, सदा उते लक्ष्मी जो वासो ज़रूर थींदो। त अॼु खां पोइ नंढी नंढी ॻाल्हियुनि ते मतभेद न करे प्रेम मोहब्बत सां रहंदा ऐं लक्ष्मी जो बि वासो उते तव्हां ज़रूर ॾिसंदा। जय झूलेलाल।